अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जोड़ो ख़बर ॾियूं था। सिंध यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे ॾोह में स्याह जे मरकज़ी सदर आसिस लिगारी, सीनियर नायब सदर ज़ेब जतोई स्याह, सिंध यूनिवर्सिटी जो सदर आमर आकाश लाखो मथां बग़ावत जा केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन पारां स्याह जे मरकज़ी अॻवान ज़ोहेब सिंधी, SUP अॻवान मोहसिन राहू, आफ्ताब गबोल, अल्ताफ़ लाखो, यासीन जतोई, लाला खाल्द, मज़हर ख़ासकेलीअ जी अॻवानी में अवामी CNG खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब क़ाज़ी अहमद ॾाढो एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ जेका जमहूरियत जी कूड़ी दावेदार सिंध गवर्नमेंट आहे, उन शागिर्द अॻवान मथां बग़ावत जा कूड़ा केस दाख़िल करे पंहिंजो मकरूह चहिरो अवाम आॾो ज़ाहिर करे चुकी आहे। उन्हनि वधीक चयो त असांजे अॻवाननि पाण गिरफ़्तारी ॾेई साबित कयो त असां कंहिं जेल थाने खां नथा डिॼूं। असांखे उम्मीद आहे त अदालतूं शागिर्दनि तां कूड़ा केस ख़तमु करे खेनि बाइज़त बरी कंदियूं ऐं असां पुलिस इंतज़ामिया खे चितार था ॾियूं त अगरि हिन तारीख़ ते चालान पेश न कयो त संदनि ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाई वेंदी। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।